जी नाज़रीन, अॼु असां जेको आहे आई जी सिंध पुलिस गुलाम नबी मेमन साहब सां गॾु आहियूं। हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जी सूरत हाल ते, ख़ुशूसी तौर ते जेको सिंध में बदमनी जो मामला आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ताज़ो ई सोशल मीडिया ते बि ॾाढो तनक़ीद जो सिंध पुलिस खे निशानो बणायो वियो त जेके बुगटी ऐं शरन जो मामिलो हुयो उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ख़ुशूसी तौर ते जेको आहे जानमोहन महर जो केस जेको आहे KTN काविश जो जेको सख जो ब्यूरो चीफ हुयो उनखे 9 महीननि खां वधीक टाइम थी वियो आहे। सॼी सिंध जेको सरापा एहतजाज आहे पर अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन्हनि जा कहिड़ा सबब आहिनि ऐं रुकावट कहिड़ी आहे, उहा आई जी सिंध पुलिस साहब सां ॻाल्हि ॿोल हिन हवाले सां कंदासीं। ॿिया मामला बि आहिनि। मेमन साहब, हिन वक़्तु शहीद जानमोहन महर जो जेको केस आहे उहो हाई प्रोफाइल केस आहे। सिंध पुलिस, तव्हां IG हुयो सिंध पुलिस, उन वक़्तु जेको आहे केस थियो पूरो निगरान सेटअप हुयो। उन दौरान बि को कातिल गिरफ़्तार न थिया, को एक्शन नज़र कोन पियो अचे। ऐं हीउ वाहिद केस आहे जिते सॼी सिंध में पूरे मुल्क में UN जे तरफ़ां बि लिखियो वियो आहे नोटिस। उन ते बि असां लिखियोसीं। इंटरनेशनल जेके जर्नलिस्ट कम्यूनिटी आहे उन्हनि बि नोटिस वरितो आहे। पर रुकावट कहिड़ी आहे जंहिंजे करे कातिल गिरफ़्तार न पिया थियनि? जेसिताईं जानमोहन महर साहब जो केस आहे, आउं सम्झां थो त पुलिस पंहिंजो भरपूर एफर्ट कयो आहे। जेकॾहिं इन खां हटी करे असां ॾिसूं त सिंध पुलिस खे जेकॾहिं को डिसएडवांटेज आहे हमेशह एंटी डिक्वेटी ऑपरेशन में, त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन एरिया जो कचे जे एरिया जी पिकुलरिटी जो आहे कि उहे एरियाज़ बिकॉज़ ऑफ वाटर, बिकॉज़ ऑफ आइलैंड्स, उते जेके आहिनि से नोगो एरियाज़ ठही था वञनि। ऐं असां वटि पुलिस वटि ख़ासि तौर ते उन क़िस्म जी जेका आहे सा मशीनरी न आहे जेका असां नोगो एरियाज़ खे ख़तमु करे अंदरि वञी जेको आहे इन क़िस्म जी ऑपरेशन करे सघूं। नेचुरली हिकिड़ी अहिड़ी जेका आहे सा सूरत हाल आहे जंहिंमें असां चाहियूं था त असांजी इफेक्टिविटी वधे, असां उन नोगो एरियाज़ खे ख़तमु करियूं ऐं असां उनखे जेको आहे सो जेके क्रिमिनल्स उते लिकियल आहिनि उन जे ख़िलाफ़ु एक्शन भरपूर करियूं। इहो मतिलबु चई की भई असांजी एफिशिएंसी इफेक्टिविटी न आहे त आउं सम्झां त हिते मूंखे रुकजणु न खपे ऐं असांखे पंहिंजी इफेक्टिविटी खे वधाइणु खपे कि कीअं जेको आहे सो हिनखे असांखे बहितर करणु खपे। पाणी जॾहिं फ्लो वधंदो आहे त पोइ नेचुरली बोट ब्रिज बि जेका आहे सा कढणी पवंदी आहे। त असांखे इहो मतिलबु वर्कआउट करिणो आहे त कीअं असां इन जेको हिकिड़ो नेचुरल इशू आहे उनखे कीअं असां जेको आहे सो पंहिंजी जेका अदरवाइज़ असांजी इनएफिशिएंसी काउंट थी थिए, जीअं तव्हां चओ पिया त का अकबराई न आहे। हालांकि हिन केस में इट्स अ ओपन एंड शट केस के मुलज़िम जेके आहिनि से आइडेंटिफाइड आहिनि, मुलज़िम चालान थियल आहिनि ऐं उन में जेकॾहिं का शइ रहिजी वई आहे त सिर्फ़ु उनजी गिरफ़्तारी रहिजी वई आहे। जेको एहतजाज माण्हू कनि था, आउं सम्झां थो त उनखे एहतजाज जे बजाए पुलिस सां सहकार करणु खपे। हमेशह आउं इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त जॾहिं पब्लिक ऐं पुलिस पाण में मिलंदा आहिनि त क्रिमिनल खे ॾाढो टफ टाइम ॾींदा आहिनि। पर जेकॾहिं पुलिस जे अगेंस्ट पब्लिक थी वञे त पोइ पुलिस ॾाढो जेको आहे सो डिफेंसिव थी वेंदी आहे, कॉर्नर थींदी आहे। त हीअ टाइम असांखे हिक ॿिए सां मिली करे कमु करण जो आहे, बजाए हिन जे जो असां जेको आहे सो एहतजाज करे पुलिस खे अञा वधीक जेको आहे सो डिमोरलाइज़ करियूं। असांखे पूरो मतिलबु एफर्ट करणु खपे ऐं मूंखे यकीन आहे त पुलिस जे हिसाब सां जेका हाणे असां कमेटी ठाही आहे, होम मिनिस्टर साहबु लास्ट टाइम ते वियो, ॻाल्हियूं थियूं असांजूं, कमेटी असां कॉन्स्टिट्यूट कई, सभिनी दोस्तनि खां पुछियोसीं ऐं तंहिंखां पोइ उन में जेके असीं मेंबर विधासीं ऐं उनखां पोइ मुंहिंजियूं उन सां जेके आहिनि से काफ़ी फॉर्मल मीटिंग्स थियूं आहिनि। तक़रीबन आउं फ़ोन ते उन सां कॉन्टेक्ट में रहंदो आहियां ऐं काफ़ी सारी डेवलपमेंट बि आहे। असां ज़ाहिर आहे कुझु अहिड़ी शयूं आहिनि जेके मूं लास्ट टाइम ते जॾहिं उते मीटिंग थी असांजी सखर में होम मिनिस्टर साहब जे साम्हूं, त हिकिड़े मेंबर हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई जेका मूं हुनखे स्टॉप कयो। मुंहिंजो तव्हां हेतिरनि माण्हुनि में वेही जेको आहे ॻाल्हि तव्हांखे न करणु खपे आहे। टाइम मिले जीअं आउं मिसाल बि ॾींदो आहियां, हिन में मूं हुनखे उते बि मिसाल ॾिनो त अज़ीज़ मेमन साहब साफ़ी जो मसइलो हो, मुलज़िम न पियो पकड़ियो ऐं मुसलसल ई एहतजाज थींदा रहिया। जॾहिं उहो पकड़ियो त पुलिस यकीन करियो त जेको आहे सो 5 कलाक उठनि ते वेही जेको आहे सो उते उन जॻह ते पहुती ऐं उहे जेको आहे सो इंडिया बॉर्डर ते उनजो मुलज़िम वेठो। त हिन में बि असांखे न थोरो
पाण में कोऑर्डिनेट करे बुर्दबारी सां कमु वठिणो पवंदो ऐं इनशाला इहे पकिड़िजी वेंदा हलिया। ॾिसो बुरबारी हिकिड़ो वॾो गुलाम नबी साहब प्रेशर आहे सॼी सिंध जे सहाफ़ियुनि जो, त तव्हां ख़ामोश वेठा आहियो, एहतिजाज थियणु घुरिजे, पुलिस जेको आहे कुझु न पई करे। हिन वक़्त ताईं ॾिसो न, हीअ का 5-6 कमेटी ठही आहे, का एफर्ट्स मदन गुलाम नबी मेमण साहब हुयो, IG साहब, राजा रफ़त मुख़्तियार हुयो, असांजे धरणे में होम मिनिस्टर साहब आयो, एफर्ट्स मां नज़र कोन पिया अचनि। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त एफर्ट जेके आहिनि न उहे हिकिड़ा हूंदा आहिनि इंटेलिजेंस बेस्ड। हाणे उहे पुलिस जीअं हाणे अॼु बि 2-3 ॻाल्हियूं जेके आहिनि से मूंखे पंहिंजे टीम ॿुधायूं ऐं नथो शेयर करे सघां। ऐं उहो ई तव्हांखे चवां पियो त जेकॾहिं असां पंहिंजो उहे ऐं जेके एफर्ट हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं माण्हू जी पंहिंजी जेका प्लानिंग कंदो आहे उहा पूरी एग्ज़ैक्टली एग्ज़ीक्यूट न थींदी आहे, कॾहिं माण्हू हुन में कामयाबु थी वेंदो आहे। उहो ज़ाहिर आहे कि तव्हां जेको प्लानिंग करियो था उन प्लानिंग खे कोशिशि करियो, माण्हू कोशिशि करे थो त की उहा जेका आहे सा इम्प्लीमेंट थी वञे, पर हाणे उन में असां हेसि ताईं कामयाबु न थिया आहियूं, उनखे पकिड़े न सघिया आहियूं, त नेचुरली हर को माण्हू चवंदो तव्हां कुझु नथा करियो जीअं तव्हां बि चओ पिया, पर ईअं न आहे। मतिलबु इहे कि एफर्ट थिए पियो ऐं असां कोई मेजर डिसीशन्स बि जेके आहिनि से हिन में अञा मज़ीद कमिंग वीक में खणंदासीं। हिन वक़्तु होम मिनिस्टर साहब जेको लास्ट टाइम मुलाक़ात थी, तव्हां बि हुयो, जीअं 15 ॾींहंनि जो टाइम ॾिनो आहे टीम खे, जेकी SSP तनवीर तुनियो साहब जी सरबराही में कमेटी ठहियलु आहे, त 15 ॾींहं गुज़री आहे, हुनखे अॼु 20-25 ॾींहं आहे, पर कातिल अञा ताईं मतिलबु कोई एफर्ट्स ॾिसो ऑपरेशन कोन थियो आहे, बज़ाहिर का शइ नज़र कोन पई अचे, ज़ाहिर एफर्ट्स तव्हां कंदा हूंदो, तव्हां ते असां को नियत ते शक नथा कयूं, पर माना 15 ॾींहं उहे पूरा हिकिड़ो अल्टीमेटम ॾिनो वियो, उहो पूरो न थियो। माना हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, रुकावट कहिड़ी आहे? तव्हां यकीन करियो त का रुकावट न आहे। हिकिड़ी हूंदो आहे न की भई कंहिंखे कंहिंजी सिफ़ारिश ते कंहिंखे नथो माण्हू पुलिस एक्शन करे, का अहिड़ी शइ कान्हे का। मतिलबु उहा त हाणे तव्हां साफ़ी आहियो, तव्हांखे बि आइडिया हूंदो की को हिन में अहिड़ो प्रेशर जेको पुलिस खे रोकींदो हुजे, हेसि ताईं हुजे आहे त मीडिया हुनखे ज़रूरु साम्हूं खणी अचे हा। त रुकावट मूं तव्हांखे इहो ॿुधायो त हू हिकिड़े डिफिकल्ट एरिया में वेठो आहे ऐं उन डिफिकल्ट एरिया में हुनखे जेको आहे सो पुलिस उते पंहिंजी स्ट्रेटजी ठाहे पई। मतिलबु ईअं न आहे जो असां ऐं उन स्ट्रेटजी खे मुंहिंजी तव्हांखे चयो न की असां ते मतिलबु पुलिस ते जेको आहे सो ख़ासि तौर ते KTN जंहिंजो इदारे जो माण्हू हो, जंहिं फैमिली सां जान मोहम्मद जो तालुक़ु हो, उनखे एतमाद रखणु खपे। गॾिजी असांखे भरपूर एफर्ट करणु खपनि, हिक ॿिए खे असां गैप ऑफ कम्युनिकेशन न थिए, बेस्ट पॉसिबल एफर्ट करणु खपनि, कंहिं क़िस्म जी का रुकावट न आहे। ऐं सम्झां थो त एहतिजाज खे जेकॾहिं पुलिस जी मदद में कन्वर्ट कयो वञे, असां हमेशह हिकिड़ो हूंदो आहे की को बि शइ हूंदी आहे असां उनखे पोइ एहतिजाज सां रिस्पॉन्ड कंदा आहियूं, ऐं चवंदा आहिनि त एहतिजाज खे रिस्पॉन्ड करण खां बजाए जेकॾहिं पुलिस जी मदद कई वञे त उहो ज़्यादा बहितर थींदो जान मोहम्मद साहब जे लाइ। सोशल मीडिया ते वॾी तनक़ीद थी, जे बुगटी ऐं शरन जो जहिड़ो हुयो, पुलिस नज़र कोन पई अचे, मतिलबु हिकिड़ी सिविल माण्हुनि जे पोयां पुलिस हुनजे बैकअप में बीठी। इहो हिकिड़ो मौज़ मुल्क में जिते कानून हुजे, मतिलबु इहो हिकिड़ो वॾी तनक़ीद थी, ईअं थियणु घुरिजे। इहा तनक़ीद ऐं डक न कंदुसि, पर हक़ीक़त जेका आहे सा ज़रूरु एक्सप्लेन कंदुसि। इन ग्रुप असां सां बि कॉन्टेक्ट कयो ऐं घोटकी पुलिस सां बि कॉन्टेक्ट कयो, कश्मीर पुलिस सां बि कॉन्टेक्ट कयो, पर जेको तव्हां ज़ावियो ॾियो पिया उन ज़ाविये सां असां बि सोचियो, हालांकि आम माण्हू जेके आहिनि से पुलिस खे सपोर्ट कंदा आहिनि, इहो असांजे लॉ में बि आहे। ऐं असांखे त सुबुह जो जॾहिं हू ज़ाहिर पंजाब ऐं सिंध जो बॉर्डर मिले थो ऐं उहो पंजाब जी एरिया खां ई इंटर थिया, हाणे असांखे जॾहिं इंफॉर्मेशन मिली की अहिड़ी क़िस्म जी एक्टिविटी आहे त असांखे जेका आहे हेल्प जे लाइ चयो वियो फ्रॉम पंजाब पुलिस। ऐं नेचुरली उन टाइम ते असां वटि ऑप्शन जेको हो सो इहो त असां वधीक कैजुअलिटीज़ खां बचायूं ऐं जेके ख़ासि तौर ते अक्रॉस द बॉर्डर, अक्रॉस द रिवर कश्मीर साइड ते जेके उनजा धाड़ेलनि जा साथी आहिनि उन्ही खे डिस्कनेक्ट करियूं। असांखे रिक्वेस्ट बि इहा आहे
कि भई तव्हां असांखे जेको आहे एतिरी हेल्प करियो जो हुनजा साथी रिवर क्रॉस करे जेके सिंध अचनि, ऐं असां उनखे इहा हेल्प प्रोवाइड कई। हाणे इहो जेको एरिया आहे सो पंजाब अची थो वञे, तंहिंखां पोइ सिंध अची थो वञे, उहो ॾाढो डिफ़िकल्ट एरिया आहे। त तव्हां जेकॾहिं इहो सॼो इल्ज़ाम सिंध ते हणो ऐं सिंध पुलिस खे चओ त भाई इहो छो कयो, त इहो असांजो इनिशिएटिव बि न हो, ऐं असांखे बि बिल्कुलु जेको लास्ट मोमेंट ते ख़बर पई, ऐं उनखां पोइ असां सिर्फ़ु उन दाड़ियलनि खे जेके मतिलबु अदरवाइज़ उनखे हेल्प कंदा, शायदि तमामु घणियूं कैजुअलिटीज़ थी वञनि हा, शायदि मतिलबु इन में जेको आहे सो भुगतियुनि खे ऐं पंजाब पुलिस खे वधीक नुक़सानु थी आहे जेकॾहिं पुलिस उनखे डिस्कनेक्ट न करे हा, सिंध पुलिस डिस्कनेक्ट न करे हा। मेमण साहिबु हिकिड़ो मज़न हिकिड़ी फील आहे इहा, माण्हू चवनि पिया त सज़ा जज़ा वारो सिलसिलो कोन्हे सिंध पुलिस में, मज़न कश्मीर में को SSP फेल थो थिए ऐं उनखे नाकामी जे करे हटायो थो वञे, उतां हटाए करे वॾे ज़िले में रखियो थो वञे। सज़ा जज़ा जो को माना हिकिड़ो तस्वर कोन्हे, सज़ा जज़ा हुजणु घुरिजे, ऐं हिकिड़ी का पॉलिसी पोस्टिंग जे हवाले सां हुजे, ट्रांसफ़र पोस्टिंग जे हवाले सां, उनखे वरी ऑपरेशन में लॻायो थो वञे ऐं सुठे ज़िले में। इन जा कहिड़ा सबब आहिनि? मतिलबु का पोस्टिंग जे हवाले सां SSP जी ट्रांसफ़र ऐं पोस्टिंग जे हवाले सां पॉलिसी ठाहिणु घुरिजे त जेको सुठो परफॉर्म करे थो उनखे सुठो डिस्ट्रिक्ट मिलणु घुरिजे, ऐं मतिलबु अहिड़े ग्रेड जा जेके वेरी हार्ड जेको डिस्ट्रिक्ट आहे उते लॻायो थो वञे, जेको बदीन ऐं थरपाकर में लॻणु घुरिजे उन कश्मीर में लॻायो थो वञे। इन जा कहिड़ा सबब आहिनि? सज़ा जज़ा वारो छो न आहे हिते? हींअर असांखे जेको प्रॉब्लम आहे उहो ज़्यादातर 4 डिस्ट्रिक्ट्स में आहे न, कि राइट साइड ते असांखे कश्मीर आहे ऐं शिकारपुर आहे, ऐं लेफ्ट साइड ते असांखे घोटकी ऐं सखर आहे। मुंहिंजे अचण खां पोइ मूं गवर्नमेंट खे रिक्वेस्ट कई कि भई असां उन माण्हू खे चांस ॾींदासीं जेको माण्हू विलिंग वर्कर बि हुजे, ऐं सभ खां इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे जेको प्रोफेशनली कॉम्पिटेंट हुजे ऐं नेक नियत हुजे। अल्हम्दुलिल्लाह असांजी जेका बि हींअर ट्रांसपोर्ट पोस्टिंग आहे उन में आउं चाहियां थो, मूं गवर्नमेंट खे इहो जेको आहे रिक्वेस्ट बि कई आहे त उनखे टेन्योर ॾियूं। असां पहिरीं असां जेको लॻायूं माण्हू सोचे सम्झी लॻायूं ऐं उनखे टेन्योर ॾियूं, ऐं गवर्नमेंट जी ॻाल्हि ते जेका आहे एग्री बि आहे कि असां जेसि ताईं टेन्योर ऑफिसर्स खे न ॾींदासीं तेसि ताईं हा फेल थी थो वञे, हुते लॉ एंड ऑर्डर क्रिएट थी थो वञे, या ॿियो को एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिचुएशन थी वञे, उनखे ज़रूरु हटाइणु खपे। मतिलबु उनखे वधीक कंटिन्यू करण सां क्राइम बि जेको आहे सो न रुकंदो, माण्हुनि खे नुक़सान बि थींदो, क्राइ बि ज़्यादा थींदी। पर जस्ट फॉर एनी रीज़न जेको मतिलबु अदर देन क्राइम हुजे या अदर देन को मतिलबु डिसिप्लिन जो इशू हुजे, कंहिंखे हटाइणु मुनासिबु कोन्हे। असां ऐं सम्झां थो त गवर्नमेंट इन ते इन पॉलिसी ते हले थी, ऐं मुंहिंजी बि स्ट्रॉन्ग रिकमेंडेशन इहा आहे। तव्हांजी पॉलिसी हिकिड़ी हुई त शालिया जे हवाले सां या गुटको आहे, जेके पुलिस ऑफिसर इन्वॉल्व आहिनि उन खिलाफ़ु एक्शन बि थियो, पर पोइ बि हुन ते कंट्रोल नथो थिए। इन जा सबब कहिड़ा आहिनि? मतिलबु हिकिड़ो एक्शन एॾो थिए थो, ॾिसूं पिया असां, पोइ बि गुटको तव्हांजे बदीन सॼी मतिलबु हैदराबाद रीजन में हर जॻह ते गुटको शालिया तव्हांखे मिले थी। हिन जो न तव्हांखे थोरो तफ़सील जवाबु ॾियणु चाहींदुसि। पहिरीं त जेको आहे सो आउं सम्झां थो त पुलिस खे इहे अख़्तियार ई न हुअणु खपनि। असांजो कमु ही त इट इज़ रिलेटेड टू एंटी स्मगलिंग। इहो कमु स्मगलिंग एंटी स्मगलिंग जो कस्टम्स जो कमु आहे। पुलिस जो कमु जेको आहे सो प्योरली क्राइम फाइट हुअणु खपे ऐं उनजी इन्वेस्टिगेशन हुअणु खपे, ऐं उन ते असांखे फोकस करणु खपे। पुलिस खे इन क़िस्म जा जेके अख़्तियार आहिनि उहो असांखे डाइवर्ट कनि था, ऐं त इन हक़ में आहे त इहो अख़्तियार ई पुलिस खे न हुअणु खपे। लाइक जेको आहे सो लैंड जे लाइ त मूं लिखी बि ॾिनो हो, पर लैंड जो असां सां कहिड़ो तालुक़ु? उहो ज़मीननि जा जेके बि मामलात आहिनि उहो उनजे लाइ एंटी इंक्रोचमेंट फोर्स आहे, अलॻि फोर्स आहे, IG जे अंडर में न आहे। असांजो वन ऑफ द मेनी ड्यूटीज़ जेका मतिलबु हीअ ड्यूटी शायदि असांजी लेस प्रायोरिटी हुअणु खपे, क्राइम सभ खां इम्पोर्टेंट प्रायोरिटी हुअणु खपे, त माण्हू असां खां था पुछनि। तव्हां मूंखां सुवाल था पुछो त भई छो पई हले, उहो तव्हां इहो सुवाल कसम सुवालनि खां पुछो, जंहिंजी बेसिक ड्यूटी आहे हिकिड़ो इम्पोर्टेंट डिपार्टमेंट आहे, ऐं जंहिंजी ड्यूटी जेका आहे सा स्मगलिंग खे रोकण जी आहे, तव्हांखे उन खां पुछणु खपे। त पुलिस जेकॾहिं तव्हां फिगर्स ॾिसो त इन 4 महीननि में सिर्फ़ु जेको मूं फिगर्स वरिता सिंध पुलिस खां, त
33,000 जेके आहिनि से माण्हू पकड़िया आहिनि 33,000 इन 4 months ऐं उन में जेको आहे सो प्रॉब्लली 33 टन्स गुटको ऐं मावो जेको आहे सो पुलिस रिकवर कयो आहे त असां जेकॾहिं तव्हां गुटके मावे में सुपारी में परफॉर्मेंस ॾिसंदा जेको असांजी वन ऑफ द मेनी फंक्शन्स करे वठूं त उन में शायदि काफ़ी डिपार्टमेंट खां जंहिंजो ओरिजिनल फंक्शन आहे उन खां वधीक हूंदो आउं त चाहींदुसि त इहो जेको आहे सो फंक्शन जिन जो आहे उहो कनि ऐं इहो जेको हौच पौच थियल आहे भई हुनजी बि ज़िमेदारी हुनजी बि ज़िमेदारी उनजे करे जेको आहे सो वधीक ज़िमेदारी जेका आहे से कंहिंजी फिक्स नथी थिए ऐं पुलिस खे जेको आहे सो हिन खां फारिग कयो वञे मेमण साहब सिंध में मसलन जो उत्तर सिंध आहे ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे अमन अमान जी बतौर आहे जी तव्हां अमन अमान जी सूरत हाल मां मुतमिन आहियो जेकॾहिं मुतमिन न आहियो त कहिड़ा एफर्ट्स खणणु घुरिजनि बतौर आहे जी तव्हां ज़ाहिर को प्लान तश्कील ॾिनो हूंदो इन में जेको आहे सो हिन सवाल जो आउं ही जवाबु ॾींदुसि त जेकॾहिं असां आइडियली ॾिसूं त नेचुरली उते अञा इलाही कमु करण जी ज़रूरत आहे क्रिमिनल गैंग्स आहिनि उहे अगवा जी वारदात कनि था उहे जेके आहिनि से रॉबरी जी वारदात कनि था वेपन काफ़ी हिन एरिया में आहे पर जेकॾहिं हिन खे तव्हां कंपेरेटिवली ॾिसो त असां आउं इहो चवंदो आहियां त उन टाइम ते जंहिं टाइम ते पुलिस धाड़ियलनि खे न पई मारे धाड़ियल बि चवंदा आहिनि त बाबा जेको आहे सो असांखे तव्हां न छेड़ियो असां तव्हांखे नथा छेड़ूं अव्हांखे त हाणे तव्हां इंटरव्यू वठंदा हूंदा तव्हांखे इंफॉर्मेशन बि मिलंदी हूंदी धाड़ियल फ़ोन करे चवनि था मगवी जे रिश्तेदारनि खे की भई तव्हां अचो पुलिस जे ख़िलाफ़ु एहतजाज करियो या उहे इन क़िस्म जूं फ़ोटो वीडियोज़ ठाहे वायरल कनि था की माण्हू पुलिस जे अगेंस्ट वञनि हुअण त ईअं खपे जो पुलिस खे जेका सो पब्लिक सपोर्ट करे त जेको आहे सो पुलिस वधीक इफेक्टिवली कमु करे हुनजे अगेंस्ट हुअण त ईअं खपे त इन वीडियोज़ जे अगेंस्ट माण्हू उनखे कंडेम कनि उहो बजाए उन खे कंडेम करण जे उन खे लाइक्स कनि था मतिलबु इहो अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं ईअं चवां थो त जेसि ताईं पुलिस ऐं अवाम मिली इन धाड़ियलनि जे ख़िलाफ़ु कमु न कंदा तेसि ताईं छा थींदो आहे धाड़ियल जेकॾहिं अचनि था त आम पब्लिक जो माण्हू उन खे जेको आहे इंफॉर्मेशन ॾिए थो आम पब्लिक जो माण्हू ई उन खे मोबाइल फ़ोन जो बैलेंस ॾिए थो आम पब्लिक जो माण्हू उन खे राशन पहुचाए थो उहो पोइ मजबूरी में पहुचाए थो या उहो जेको आहे सो शौक़िया पहुचाए थो अगेंस्ट सम मनी त असांखे उन खे आइडेंटिफाए करिणो पवंदो पुलिस खे एम्पावर करिणो पवंदो जेको असां करियूं पिया गवर्नमेंट जी पूरी पॉलिसी आहे की भई तव्हां जेको आहे सो उतां जी लोकल पुलिस खे स्ट्रेंथ वधायो उनखे एम्पावर करियो हाणे असां काफ़ी सारा जेको आहे उते पुलिस ऊचाई मज़ीद असां इन डिस्ट्रिक्ट्स खे पुलिस ॾींदासीं ऐं तव्हां ॾिठो मतिलबु आउं त मुंहिंजी असेसमेंट आहे की हेतिरा सारा जेके धाड़ियल मरनि पिया या पकड़जनि पिया उहे त गुज़रियल 10-15 सालनि खां उते जा मतिलबु नामी ग्रामी ऐं इन क़िस्म जी एक्टिविटी में इन्वॉल्व हुआ जेके ॾिसो न हुन जा सरपरस्त आहिनि सहूलियतकार आहिनि जेसिताईं उन्हनि में हथु न विझंदो त इहे धाड़ियल त ख़तमु कोन थींदा ॿियो इहो आहे हिन वक़्तु असां 2024 में कोन पिया रहूं 88 में अची विया आहियूं 80 वारे ॾहाके में मसलन 2 ॾींहं पहिरियां नवंदेरो में 12 धाड़ियल आया उन्हनि जेको लुटमार शुरू कई माण्हुनि खे बीहारे करे अगवा करे या मोटरवे जेको आहे 20 ॼणा आया उन्हनि जेको हुते माण्हू अगवा करे हलिया विया पनवा किलारे जे वेझो सॼी सिंध में कोन को अहिड़ो वाक़ियो अचे थो असल हाणे 2024 ऐं 80 वारे ॾहाके में फ़र्क़ु त हुजणु घुरिजे न ॾिसो जेकॾहिं तव्हां फ़र्क़ु महसूसु कंदा त उन टाइम ते 2080 में जेको लॉलेसनेस हुई उहा लॉलेसनेस हीअं त तव्हां हुनखे हुन सां कंपेयर त जीअं पाण तव्हां चओ था त नथा करे सघो न उन टाइम ते हिकु हिकु डिस्ट्रिक्ट्स में 20-20, 25-25, 30-30 माण्हू किडनैप हूंदा हुआ अलहमदिल्ला पुलिस जेका आहे असां पंहिंजो एफर्ट करे पई ऐं हाणे इहो लिमिटेड टू 4 डिस्ट्रिक्ट्स आहे बाक़ी असांजो जेको ॿिया डिस्ट्रिक्ट्स आहिनि में काफ़ी बहितरी अची वई आहे ऐं असां पूरी कोशिशि करियूं पिया त पंहिंजी इन्वेस्टिगेशन जो जेको इम्पॉर्टेंट फंक्शन आहे पुलिस जो असां उन खे बि जेको आहे मोटिवेट था करियूं असां पंहिंजे पुलिस ऑफिसर्स खे बि ट्रेनिंग उन ते ॾियूं पिया त उहे जेके आहिनि से सचा जेके आहिनि से फैक्ट्स रिफ्लेक्ट कनि
पंहिंजे केस में, त जीअं अॻियां केस जेको आहे सो बहितर तरीक़े सां पुलिस सच ते इन्वेस्टिगेट करे ऐं उनजा जेके एविडेंस कलेक्ट करे रिपोर्ट में ॾे। तव्हां ॾिसो नाकोटिश केसिस में काफ़ी सारी कन्विक्शन्स अचनि पियूं, मतिलबु तव्हां मीरपुर हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, इन जा त मूंखे कल फैक्ट्स एंड फिगर्स मिलिया, त उते त काफ़ी पोइ महीने में कन्विक्शन्स थियूं आहिनि। उहो सिर्फ़ु इन करे जो असां उहा पॉलिसी अडॉप्ट कई आहे त साफ़ सुथरा केस जेके आहिनि से ठाहियूं। आईओस खे डेडिकेट करे जेको आहे सो जेके डेडिकेटेड आईओस आहिनि जिन जी हुन में ट्रेनिंग असां कराई आहे। मेमण साहब आख़िरी सवाल, एपेक्स कमेटी में फ़ैसिला थिया, सिंध कैबिनेट में त ऑपरेशन थींदो, पंजाब टई सूबा गॾिजी ऐं रेंजर्स जी सपोर्ट वरिती वेंदी, उहो ऑपरेशन जेको अञा ताईं कोन थियो आहे। ॿियो इहो अरबें रुपयनि जो फ़सुलु लथो कणिक, माना हारनि खे जेके जेनियन आहिनि उन्हनि खे बारदानो कोन मिलियो, पर दाड़ेलनि ताईं कचे में पहुची वियो। पके तां जेको सामान वञे पियो, खाद खुराक सॼी पके मां थी वञे, शहरनि मां पई वञे कचे तरफ़। उनखे जेसिताईं बंदि न थींदो, न कंदो, रस्ता रोक न कंदो, तेसिताईं मुमकिन कोन्हे उनखे रस्ता रोक कोन थी सघनि। ॿियो इंटरनेट जो फ़ैसिलो बि थियो त इंटरनेट बंदि कंदासीं, उहा बि जेको अञा ताईं इंटरनेट कचे में जेको आहे वीडियो उतां अपलोड था थियनि। इहे छा माना छा सबबु आहिनि त उहे अञा ताईं उन डिसीशन्स खे इम्प्लीमेंट न पियो थिए? जेसिताईं मतिलबु इंटरनेट ऐं टेक्नोलॉजी जी ॻाल्हि आहे, उन में नेचुरली असां त रिक्वेस्ट जेका आहे असां मोकिली, ऐं जेके इदारा उनखे बंदि करण वारा आहिनि जो डिफरेंट पॉइंट ऑफ व्यू आहे। हाणे कोर्ट जा बि डिसीशन्स अची विया कि इन शइ खे डिस्करेज कयो, त नेचुरली उहो ऑप्शन जेको आहे सो असांजे एंड ते क्लोज़ थी वियो हलियो। पर जेको आहे सो कणिक वारी जेका तव्हां ॻाल्हि कई, उन में हमेशह पुलिस ते इहो इल्ज़ाम लॻंदो हो कि पुलिस अंदरि वञे थी, कणिक जे टाइम ते खणे थी कणिक। असां हिन दफ़ा सख़्ती सां पुलिस खे मना कई कि इन क़िस्म जो को बि शिकायत आई त न सिर्फ़ु हिन में जेका आहे सा प्रॉपर इंक्वायरी थींदी, पर उन पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ एक्शन बि थींदो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी करे थो। उनखे चयो त बजाए हिन खे जो पुलिस खे असांजी ज़िमेदारी ॾियूं, इहो रेवेन्यू जो मैटर आहे, ज़मीननि जी असांखे ख़बर न आहे कि भई हीअ आम माण्हू जी ज़मीन आहे या हिन ते कंहिं कब्ज़ो कयो आहे, या हिन ते को अहिड़ो माण्हू आहे जेको डाकू कब्ज़ो करे वेठो आहे, त उहा ज़मीन कंहिंजी आहे। त ज़रूरत इन शइ जी आहे त तव्हां कमेटी ठाहियो जंहिंमें फॉरेस्ट डिपार्टमेंट, जंहिंमें रेवेन्यू डिपार्टमेंट, जंहिंमें फूड डिपार्टमेंट, पुलिस डिपार्टमेंट, इहे जेके आहिनि से मिली करे हिकिड़ी कमेटी कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर जे अंडर में ठहे, ऐं उहे जेके आहिनि से एरिया खे डिमार्केट कनि ऐं उहो आइडेंटिफाए कनि कि भई अञा केरु सहूलियतकार आहिनि। ज़ाहिर आहे इन खे केरु ॿाहिरां सपोर्ट कंदो हूंदो, इन जी सप्लाई वठंदो हूंदो, ऐं अंदरि जेको आहे सो पुलिस जॾहिं ऑपरेट करे त उहे दे शुड बी क्लियर। ऐं उहो जेके हुनजी उतां प्रोसीड्स रिकवर थियनि त उहो बजाए कंहिंजे पॉकेट में वञे, उहा जेका आहे सरकारी ख़ज़ाने में जेका आहे जमा थी, त उहा कमेटी हाणे नोटिफाई थी वई आहे। ज़ाहिर आहे इहा कमेटी को हिकिड़े साल जे लाइ न आहे, इहो परमानेंट कमु कंदी। आई एम कॉन्फिडेंट कि इहा कमेटी जेका आहे जिते बि इफेक्टिव जंहिं डिस्ट्रिक्ट में कमु कयो उते जेको आहे उन खे टफ टाइम मिलंदो। ऑपरेशन जो जेको फ़ैसिलो आहे उन ते इम्प्लीमेंट छो न पियो थिए? ॾिसो, ऑपरेशन जेको आहे न, उन में काफ़ी दफ़ा मूं मीडिया में इहा ॻाल्हि कई आहे, अंदरि जेका एरिया आहे न उन में असांजी स्ट्रैटजी इहा आहे त असां एडवांस पोज़ीशन में वञी वियूं ऐं उतां ऑपरेट करियूं। जॾहिं जीअं असांखे इंटेलिजेंस का मिले थी, कंहिंजी मूवमेंट जी इंटेलिजेंस मिले थी, कंहिंजी जेका आहे सा का अहिड़ी इंटेलिजेंस मिले थी जंहिंमें उन खे एम्बुश करे सघिजे थो, त उहो एडवांस पोज़ीशन में जॾहिं पुलिस वेहंदी आहे त उहो बहितर तरीक़े सां ऑपरेट करे सघंदी आहे। त असांजो इंटेलिजेंस बेस हमेशह ऑपरेशन हूंदो आहे। तव्हां असांखे ॾिसो त सिर्फ़ु हिन जेको आहे सो चंद हफ़्तनि में जॾहिं खां मूं टेक ओवर कयो आहे त पुलिस अॻियां कैंप्स एडवांस में वेहंदी थी वञे, ऐं किथे किथे त असां बिल्कुलु जेको आहे सो थोरे फ़ासिले ते वेठा आहियूं ऐं उतां पुलिस ऑपरेट बि कयो आहे। ऐं तव्हांखे मतिलबु हिन जो आइडिया बि थियो हूंदो त काफ़ी धाड़ियल जेके आहिनि से ज़ख़्मी बि थिया आहिनि, ऐं हींअर त जेको आहे सो पोएं महीने में काफ़ी मुआ बि आहिनि। काफ़ी धाड़ियुनि सां पुलिस जो जेको आहे सो मुक़ाबिलो थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह उन में काफ़ी जेके आहिनि से नामी गिरामी धाड़ियल जेके आहिनि से एलिमिनेट थिया आहिनि। त असां नथा चाहियूं कि पुलिस को अहिड़ो अमल करे जंहिंमें सिर्फ़ु क्राइम खे मैनेज कयो वञे। असां चाहियूं था त इहो हिकिड़ो ज़हर आहे त उहो नंढो जेको आम माण्हू आहे उहो बि धाड़ियल थी थो वञे। पर जेकॾहिं पुलिस पंहिंजो एक्टिविटी शो करे थी, उन जे अगेंस्ट वञे थी, एक्शन खणे थी,
त पोइ उहो पोटेंशियल जेको अॻियां हली धाड़ियल थियण वारो माण्हू आहे त उहो बि अवॉइड थो करे, सम्झे थो त न इहो केतिरी सवली ॻाल्हि कान्हे का। त असां उन एक्टिविटी खे जारी रखियो आहे ऐं उन पुलिस ऑफिसरनि खे इनकरेज कयो आहे, उन खे उते पोस्ट कयो आहे जेको इन माइंड सेट जा आहिनि कि प्रोएक्टिवली पुलिस उते कमु करे। ऐं तव्हां ॾिसो त असांजी जेका आहे सा एक्टिविटी जेका आहे असांजी डिस्ट्रिक्ट्स में तमामु घणी जेका आहे सा हले पई, पुलिस इंटेलिजेंस बेस ऑपरेशन करे पई, रेंजर्स हुन खे भरपूर साथ ॾिए पई। असां अञा बि जेको आहे सो फर्दर एडवांस कंदासीं ऐं असांजी जेका आहे सा कोशिशि इहा आहे त पाणी चढ़ण खां पहिरीं बहितर खां बहितर पुलिसिंग करियूं। महिरबानी मेमन साहब। जी नाज़रीन, तव्हां आई जी सिंध पुलिस गुलाम नबी मेमन साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। दाड़ेलनि जे हवाले सां जेकी हिकु पत मिली आहे उन ते कंट्रोल कीअं कजे, शहीद जानवर ॿार जे कातलनि जे हवाले सां पुलिस जे जेके सज़ा जज़ा जेके आहे उन हवाले सां टेन्यूअर पोस्टिंग जी बि जेको आहे तजवीज़ साम्हूं आई त आई जी सिंध पुलिस साहब इहा रखी आहे। कैमरामैन रशीद चांडिया सां गॾु वहीद राजपर, KTN न्यूज़ कराची।